आईंदो हुयो, बेशक तोखे तकलीफ़ ॾींदो हुयो, मां अल्लाह खां गुझाई नाहे। जरा एतिरो त ॿुधा, जॾहिं तोखे तकलीफ़ ॾींदो हुयो छा कंदो हुयो? हज़रत मूसा जवाब ॾिनो, ओ मुंहिंजा करीम रब, मुंहिंजी आहल कढंदो हुयो। छा कंदो हुयो? जवाब दे, मुंहिंजी आहल कढंदो हुयो, मुंहिंजे ॾाढ़ीअ वांगुरु ॾाढ़ी रखी माण्हुनि खे खिलाईंदो हुयो, मुंहिंजे असा वांगुरु लठड़ी खणी माण्हुनि खे खिलाईंदो हुयो। मां हीअं हलंदो हां, मुंहिंजे हलण जो नकल करे माण्हुनि खे खिलाईंदो हो, विख विख ते मूंखे तकलीफ़ ॾींदो हो। बेनियाज़ रब जवाब ॾिनो, ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा, बेशक मां ख़ुदा ॾिसी रहियो हां, तकलीफ़ तोखे ॾींदो हो, मगर अंदाज़ कहिड़ो कंदो हुयो? ऐ मुंहिंजा मौला, अंदाज़ मूं जहिड़ो कंदो हुयो। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, उनखे जहन्नम जे बाग़ में कीअं साड़िया, जेको मुंहिंजे कलीम जहिड़े पंहिंजे पाण जे जिस्म खे बनाईंदो हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ मुसलमान गौर कर, जेकॾहिं कलीमुल्लाह खे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए, ऐ मुंहिंजा कलीम उनखे बाग़ में कीअं साड़िया, जेको तो वांगुरु पाण खे बनाईंदो हुजे। अंदाज़ो लगा, जेकॾहिं कलीमुल्लाह जे उम्मत ते एतिरो कुर्बा, ॿुधाए त मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जे उम्मत ते मुंहिंजे करीम रब जो केतिरो कुर्ब हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा दोस्त, ऐ मुंहिंजा मुसलमान भा, ये दुनिया फानी है, दुनिया फानी है। मुंहिंजा जानी हिकिड़े ॾींहुं छॾणो आहे, हिकिड़े ॾींहुं हलणो आहे, ऐं ख़बर काई कान्हे त कॾहिं वञणो आहे, कॾहिं दुनिया खे छॾणो आहे। पर हिकिड़ी हक़ीक़त आहे त मरण हक़ आहे, मरणो जरूर आहे, हिन दुनिया का कूच करणो जरूर आहे, ऐं कब्र मरण हक़ आहे, कब्र ऐं कफन में शक। अलाए कब्र मिले अलाए न मिले, केतिरा ई ॾिठव त जनाज़ा ईअं वागू खाई गिही विया, अलाए कफन मिले अलाए न मिले। ऐं मुसलमान याद रखी छॾ, दौलत उहा नाहे जेका तो करे ख़ुशीअ जे टाइम ते कम अचे, पर दौलत उहा आहे जेका दुख जे टाइम ते कम अचे, मुश्किल घड़ी में कम अचे। हा मुंहिंजा मिठड़ा भा, अच त अल्लाह जे कुरान रसूलुल्लाह जे फरमान के आडो रखी करे इन हकीकत के ॻोल्हियूं, उहा कहिड़ी दौलत आहे जेका ॾुखे टाइम ते कम ईंदी। ऐं मुंहिंजा दोस्त, अल्लाह फरमायो, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ऐं मुंहिंजा बाना, हे तुंहिंजी ज़ाती मिल्कियत नाहे, मुझे अल्लाह फरमायो, मां रब जी ॾिनल अमानत, मालिक पंहिंजी अमानत खणी वेंदो, मालिक जी मर्ज़ी आहे, जेॾी महिल चाहे पंहिंजी अमानत खे वापस करे। हीअ ज़िंदगी तुंहिंजी मुंहिंजी मिल्कियत नाहे, मिल्कियत उहा हूंदी आहे जेके 500 मुंहिंजान, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे तीअं खपाया। हे जिस्म तुंहिंजो मुंहिंजो नाहे, हे मुंहिंजे करीम रब जी ॾिनल अमानत। अगर हूं समझ में न अचे त जॾहिं को मैयत आॾो ॾिसंदो आहे छा चवंदो आहे? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। खुद त चवंदो हई त जंहिं यार ॾहूं आयो उन यार ॾे वञी रहियो आहे, जंहिं यार ॾहूं आयो उन यार ॾे वञी रहियो आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा मुसलमान नौजवान भा, इन करे बस अल्लाह फरमायो त अल्लाज़ी लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां खुदा ॾिसण थो चाहियां त इन नंढड़ी ज़िंदगीअ में तूं छा छा थो करी, तोखे छा छा करणो आहे। अल्लाह अकबर। हज़रत बायज़ीद बुस्तामी, अञा मां तकरीर शुरू न कई, छो त अदा गुलाम कादिर भा दोस्त आहे, दुनिया सां अलॻि वास्तो आहे, हिन दोस्त सां अलॻि वास्तो आहे। दिलि चवे थी त ॿ चार ॻाल्हियूं कयूं जंहिंमां दिलि जी जेका कट आहे लही पवे, मन यार राज़ी थी पवे। हज़रत बायज़ीद बुस्तामी
रहमतुल्लाह ताला अलैहि अम्मड़ के अर्ज तो करे, कंहिंखे तो अर्ज करे, जी जल अम्मा जी मुझा बचड़ा, मुझी अम्मा तुझो वडो हक्का मुझे मथा। हा बचड़ा आहे अम्मा नंढड़ो अर्ज करण तो चाहा, जी बचड़ा चो अम्मा हिकड़ो बुस्तामी तोखे राजी करे या पांजे यार खे राजी करे, समझ में नथो अचे। हाणे हुक्म तू कर मुझी अम्मा, जो त अल्लाह जे ज़ात हुक्म दिनो आ त मां अल्लाह के भी राजी कर, पांजे जी जल अम्मड़ के भी राजी कर, अब्बे के भी राजी कर। अम्मा अब्बो त नाहे बुधा मां अल्लाह के राजी कया या तो के राजी कया। मां हुंदिया समझी वई त मुझे बचड़े जे अंदर में अल्लाह इश्क जो दियो बारियो आ। चवे थी बचड़ा तू मुझे करीम रब के राजी कर, मां अम्मड़ तो सा राजी भी आया, मुझू दुआऊं भी तो सा गडहन, मुझे दुआऊं भी तो सा गडहन। सुने बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि घर छड्यो, सालन जा साल जंगल में अल्लाह जे जिक्र में कंदे कंदे इए तन्हाई में ईंदे ईंदे अजीब इत्तफाक पांजे अबाणे गोठ में अची वयो। अचानक ॾिठई मां त पांजे अबाणे गोठ में अची वयो हां। इंसान दिल में ख्याल कई रात जो टाइम भला जे अची वयो हां, छो न जी जल अम्मा वटो चक्करड़ो ॾई अचां। अची जो वयो हां त भला अमड़ जा कदमड़ा चुमी अचा। अचे दरड़े ते आधी रात जो वेठो, दरड़े ते वेठो सी लगो पयो आ, दरड़ो नथो खड़काए। अकुल चवेस तो सी साड़े छडींदी, दरड़ो खड़काए। इश्क चवेस तो खबरदार थी, जह अमड़ जी खिदमत न करे सके, जह अमड़ के सी को बचाए न सके, जह अमड़ के जोरड़ा दई न सके, उन अमड़ जी निंड फिटाइण तोला मुनासिब कान्हे। उन इश्क जे बुनियाद ते दरड़े के टेक ॾई वेठो आ। नेठ त मुंहिंजी अम्मा उथंदी, नेठ त मुंहिंजी अम्मा उथंदी, नेठ त मुंहिंजो दरड़ो खोलींदी। ऐ मुंहिंजा दोस्त अजीज एतिरे में कुछ घड़ियूं गुज़रियूं, ॾिठई त अंदर खड़को थियो, पक थी त अम्मा उथी आ। कुछ मिंट गुज़रिया, सियारे जी मुंद ॾिठई त पाणी वहण शुरू थियो आ। पक थियसि त मुंहिंजी जी जल तहजुद जे लाइ उथी आ। शल अल्लाह जी ज़ात तुझे असांजे अमड़न के घर वारन के बिशल तहजुद जी नमाज जी तौफीक अता फरमाए। ऐ मुझा दोस्त अजीज हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि महसूस कयो त अमड़ वुजू करे रही आ। दिल में ख्याल कई दरड़ो नथो खड़काया, मता मुझे वञण सां मुझी जी जल अमड़ मुझे प्यार में मूसा कचहरी में लगी वञे। ऐं तहजुद जे नफिल वारा ओहे बटे घड़ियूं मूसा घारे छॾे, अल्लाह जे ज़िक्र में महबूब जे दुरूद में विच में मां मता रुकावट पड़जी वञा। हिक बचड़े जी मंज़िल निहार दरड़े ते वेही रहे, होॾां जी जल अमड़ मुसल्ले ते बीठी आ। तवज्जह कर मुझा दोस्त, दिल जो कनेक्शन बच्चे ऐं अमड़ जो निहार। हेॾा अम्मा जी जल तहजुद जो नफिल पढ़ी वॾी आह भरे दुआ थी घुरे, ओ मुझा करीम रब मुझे बायजीद जी पारत हुजई। बायजीद दर ते वेठो, बायजीद दर ते वेठो आ। अम्मा जी जल अंदर मुसल्ले ते जीअं जो दुआ घुरी, हेॾा बायजीद खां दाह निकिरी वई। शर्त अल्लाह उनके उहो मकाम दिनो जेको 12 साल जिक्र अज़कार में न मिलियो। अमड़ जे हिकड़ी दुआ सां उन मंज़िल ते पहुची। ऐ मुसलमान, जिंदगी जे हकीकत के समझण जी कोशिश कर। अल्लाह तबारक व तआला जो पाने सा कोई कोन हुंदो आ, बस रुगी थोड़ी तू नियत करे तलाश कर। जे न कारोबार बेला सोचबो आ त मुखे टीचर थियणो आ, पर हाने टेस्ट जे काईंदी मैथमेटिक्स मां ईंदी, फिजिक्स मां ईंदी, इंग्लिश मां ईंदी, उन सब्जेक्ट ते जोर ॾीबो आ। यार हिन सब्जेक्ट जी तैयारी कयां छो त इन मां ई टेस्ट ईंदी, टेस्ट क्लियर कंदुस त मुखे
मुखे नौकरी मिलंदी। हाँ मुझा दोस्त सेम कंडीशन इहा ही सोच पंहिंजे करीम रब जे कुर्ब ला रख त मुझो यार कहिड़े दग सां राज़ी थींदो त उन दग ते हलां। जॾहिं न उन दग ते हलंदे अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां उन बेनियाज़ रब जो हुकुम ऐं मुंहिंजा बान्हा तू रुगी हिकिड़ो कदम मां अल्लाह जे कुर्ब जे तरफ़ वधाईंदे तुंहिंजो रब थी करे ऐलान थो कयां त 10 कदम मुंहिंजी रहमत वधी तुंहिंजो इस्तक़बाल कंदी। एडो मुझे बेनियाज़ रब जो कुर्बा पंहिंजे बान्हे सां ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दामने मुस्तफ़ा में हथ विझी करे अल्लाह जे कुर्ब जी तलाश कर ऐं पंहिंजे जिस्म सां जेकॾहिं हक़ीक़ी प्यार करणु थो चाहीं हर उहो अमल कर जंहिंमें अल्लाह राज़ी थिए ऐं अल्लाह जो महबूब मदीने जो घोट राज़ी थी। एक दफो दुरूद मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। इब्तिदा में 3 जगहुनि तां क़ुरान जी तिलावत कयम। घणनि जगहुनि तां ॻाल्हायो। हिकिड़ी जगह तां तिलावत खे मीलाद मुस्तफ़ा बयान करणो। बी जगह तां तिलावत कयम उन जो मकसद हुयो सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जो शान बयान करणो। 3 जगह ता तिलावत कयम मुझो मकसद हुयो अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा हसनैन करीमैन जे अम्मा जी इज्जत केड़ो महीनो तकरीबन मानू के इहा त खबर हुंदी आ त हिन महीने जे 22 तारीख ते यारे गार सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जन जो यौम विसाल संदन जो उर्स मुबारक 22 जमादुस्सानी ते पर थोड़न मानुन के खबर हुंदी आ त हिन जमादुस्सानी जे 20 तारीख ते छाहे ऐं गौर करे बुध हिन जमादुस्सानी जे 20 तारीख ते इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा हज़रत मुर्तज़ा शेर खुदा जी सोहनी कुआर मुझे महबूब मुस्तफ़ा जी लख्ते जिगर अम्मा फातिमा ज़हरा जी विलादत मुबारक। केड़ी तारीख ते हिन जमादुस्सानी जे 20 तारीख ते अबू बकर सिद्दीक दिलबर सां भी अकीदत रख ऐं अम्मा फातिमा ज़हरा सां भी प्यार कर छो त तो असां सां सैयदना अबू बकर सिद्दीक भी प्यार कयो आ पर अम्मा फातिमा जे प्यार जी हिकड़ी झलक बुधाई हिकड़ी झलक सिर्फ हिकड़ी झलक जंहिं वक्त में सैयदा तय्यबा ताहिरा ज़ाहिरा अम्मा फातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा जो निकाह मुबारक थी रहियो आ। छा थी रहियो आ गाला छा थी रहियो आ अजीब निकाह अजीब अंदाजा मुझे सुने अली मुर्तज़ा शेर खुदा जे ला संग वठण हुजूर जे दरबार में अबू बकर उमर उस्मान हली आया। सुभान अल्लाह। केतरा ही रिश्ता ईंदा होया मुझो करीम आका फरमाइंदो होयो इंतजारा उन बेनियाज़ जे दरबार जे हुक्म जो लेकिन एकड़े दी सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली खे चयो ऐ सुणा अली असां जी दिल थी चवे त महबूबन करीमन खां तवां रिश्तो घुरो। सुणे अली जवाब ॾिनो मां अली खे हया थो अचे जो रिश्तो पान किए घुरा सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान ज़िन्नूरैन ऐं ॿिया जलीलुल क़द्र सहाबी सलमान फारसी हुजे बिलाल जहिड़ो जवान हुजे पुछण लगा ऐ सुणा अली अगर तुंहिंजी रज़ा हुजे इहो रिश्तो असां घुरण जे लाइ तयार हो। शेर खुदा रज़ा जो इज़हार कयो आ मुंहिंजो दिलबर अबू बकर सिद्दीक पंहिंजे यारनि सां
गॾिजी मुझे मुस्तफा जे दरबार में आयो सुभान अल्लाह यारन जो यारन सा प्यार ॾाहो थी हे विच में वेछा पैदा न कर हे लकीरूं न दे ॾाहो थी लकीरूं ॾियण सां तुंहिंजो नुक़सान आ छो त जॾहिं माण्हू जबल सां मथो टकराईंदो आ जबल खे कुझु न थींदो आ पंहिंजो मथो पुरज़ा पुरज़ा करे छॾींदो आ अज़ीज़ाने मन मुझे सुणे अबू बकर सिद्दीक़ जीअं पंहिंजे दोस्तन सां गॾिजी मदीने जे ताजदार जे दरबार में पहुतो तवज्जह कर मुझे आका जे दरबार में अन्या सवाल जवाब ही कोन थियो आ अबू बकर सिद्दीक पंहिंजो सवाल ही कोन कयो आ मुर्की मदीने जे मीर फरमायो अबू बकर जी मुझा दिलबर उमर जी मुझा दिलबर उस्मान जी मुझा आका मेहरबान मुझे आका फरमायो जह इरादे सां तव्हां आया हो तव्हां जो इरादो अल्लाह जे ज़ात हुक्म कयो त मुझे बचड़ी फातिमा जो निकाह मां रब जे हुक्म सां सुन शेरे खुदा सां कराए छॾिया याद रख मुझा दोस्त सुने शेरे खुदा जो रिश्तो वठण केर आया जवाब दे गालाए केर आया मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी तवील वञण जे बजाय मां अम्मा फातिमा ज़हरा जो जिक्र करे वठा निकाह जूं गालियूं तय थी वयो ज़ाहिरी तौर ते शेरे खुदा जो हाल ग़रीब आ मुझे आका पंहिंजे पाक दामन न्याणीअ खां पुछो ऐ मुंहिंजी बचड़ी शेरे खुदा जो रिश्ते ला तव्हांजो छा ख्याल आ अम्मा फातिमा ज़हरा मुर्गी चवे थी मुंहिंजा दिल पर बाबा जंहिंमें मुझे महबूब आका जी रज़ा यकीनन उन में अल्लाह जी रज़ा जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रज़ा तुंहिंजे बचड़ी फातिमा जी भी उन में रज़ा मौजूद आ सुभान अल्लाह ॿुधंदो बि हल समझंदो बि हल इन जगह ते बिहारे जुमलो चवां अल्लाह ताला जे महबूब हुक्म छिके जो थियो चो खुदा जो रिश्ते ला हुक्म खुदा जो थियो खुदा जे हुक्म जे बावजूद मुझे करीम आका पंहिंजे न्याणीअ खां पुछो त बचड़ी तुंहिंजो छा ख्याल पंहिंजे न्याणियुनि जा रिश्ता बग़ैर पुछण जे न कयो गैर शरई अमल पंहिंजे न्याणियुनि जो रिश्तो बग़ैर पुछण जे न कयो गैर शरई अमल आ छो त हत्ता इज़ा बलगुन निकाह जॾहिं छोकरो भी जवान हुजे छोकरी भी जवान हुजे थोड़ो इस्लाम जे हकीकत के समझो मुसलमानो इस्लाम जे तौर तरीके के समझण जी कोशिश कयो पीउ के भी मनाओ आ पीउ न पुछे पुट कहूं त हे न छोकरी सां शादी कंदे माउ भी धीउ खां न पुछे त हिन छोकरे सां शादी कंदी केर पुछे इस्लाम जो दिसो केडो नजरियो अजीब आ केडो नजरियो अजीम आ ए नौजवान तू समझी तो त अज आजादी आ अज त वडो कायदा आजादी उहा है जेका इस्लाम दुनिया जे आडो करे देखारी आ इस्लाम नजरियो दिनो इस्लाम कानून दिनो त छोकरी जे सहेलिन के चयो वने त हु पंजे सहेली खां पुछन त तुझे अबे अम्मा जो ही इरादो आ इन छोकरे सा तुझो निकाह करण चाहिन था तुझो छा ख्याल आ छोकरे जे दोस्तन के चयो वने उन खां पंजा दोस्त पुछन छो त छोकरो पंजे दोस्तन सा खुली गाल कंदो न्याणी पंजे सहेलिन सा खुली गाल कंदी ए इंशाअल्लाह ताला जदे न मुझे मुस्तफा जे सुन्नत मुताबिक रिश्तो थींदो तो खुदा कंदो का औखी भी रस्ते में काने कुछ गाल दुखी लगे हुंदी दोस्तन के पर याद रखो कदे कदे गोरी कड़ी हुंदी आ मुझे आका जे दरबार में अर्ज जेका शय मुझे रब्बे जुल जलाल के कबूला मुझे रब्बे जुल जलाल जे महबूब के कबूला वहा मुझे
बचड़ीअ खे बि क़बूल आ। जेॾी महिल ॻाल्हि थी वई निकाह जो टाइम अची वियो, हक महर जी ॻाल्हि हली रही आ। शेरे ख़ुदा त हक महर मोकिलियो, मगर अम्मा बतूल जो जवाब ॿुध। मुझे आका जे दरबार में अर्ज़ थी करे, मुझा महबूब मुझो रिश्तो तय करण वारी अल्लाह जी ज़ात आ। त पो अज मां फातिमा अल्लाह जे ज़ात जे दरबार में मां हक महर त शेरे ख़ुदा जो थी क़बूल कयां, पर अज मां ॾाज पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल खां वठण थी चाहियां। सुभान अल्लाह। थींदो आहे न जॾहिं न्याणीअ जो रिश्तो कंहिं दोस्त जे मार्फत थींदो आहे त पोइ न्याणी अंगल कंदी आहे त बाबा ठीकु आहे हक महर त मूंखे पंहिंजो मुड़ुसु ॾींदो, पर जेको तोहफ़ो आहे न उहो चाचा खां मां वठंदसि। छो चाचा जो मुंहिंजो शौक़ सां रिश्तो कयो आहे, मां पंहिंजे चाचा खां थी उहो शौक़ सां मां तोहफ़ो वठां। दरबार में मां हक महर त शेरे ख़ुदा जो थी क़बूल कयां, पर अज मां ॾाज पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल खां वठण थी चाहियां। सुभान अल्लाह। थींदो आहे न जॾहिं न्याणीअ जो रिश्तो कंहिं दोस्त जे मार्फत थींदो आहे त पोइ न्याणी अंगल कंदी आहे त बाबा ठीकु आहे हक महर त मूंखे पंहिंजो मुड़ुसु ॾींदो, पर जेको तोहफ़ो आहे न उहो चाचा खां मां वठंदसि। छो चाचा जो मुंहिंजो शौक़ सां रिश्तो कयो आहे, मां पंहिंजे चाचा खां थी उहो शौक़ सां मां तोहफ़ो वठां। दुनिया जे अंदाज़ निहार, अल्लाह जे कुदरत जा फ़ैसला निहार। मुंहिंजे बेनियाज़ रब जे तरफ़ खां जिब्रील आयो, ऐ मुझा महबूब तो पंहिंजे न्याणीअ खे ॿुधाए, मुझा महबूब मां अल्लाह जी ज़ात दुनिया जूं मिड़ई ख़ुशियूं, दुनिया जूं मिड़ई ख़ुशियूं ताज में फातिमत ज़हरा खे अता फरमायूं। मुझे करीम मुस्तफ़ा ॿुधायो, ओ मुंहिंजी बचड़ी राज़ ॾिस। ख़ुदा डायरेक्ट न पियो ॿुधाए सघे छा मां फातिमत ज़हरा खे? जवाब ॾियो। ॻाल्हायो नथा न, पोइ पक नथी थिए त अलाए सम्झो था अलाए न। हाणे वरी तव्हांजे दिलि में ख़्याल आयो हूंदो अम्मा फातिमत ज़हरा को नबी त कोन्हे का, जॾहिं नबी कान्हे का त हुन सां डायरेक्ट रब कीअं ॻाल्हाए? घणियूं क़ुरान जूं आयतूं ॿुधाई, हज़रत मूसा जे अमड़ सां ख़ुदा कीअं ॻाल्हायो। व औहैना इला उम्मि मूसा अन अर्दिई फइज़ा ख़िफ़्ति अलैहि फअल्क़ीहि फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि व जाइलूहु मिनल मुरसलीन। सुभान अल्लाह। मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में ॿुधायो, जॾहिं फिरौन बचड़न खे कोहराइण लॻो, मां अल्लाह जी ज़ात ॾिठो त मूसा अची वियो, उन जी मां परेशान थी। रब तो फरमाए त मां इल्हाम कयो, मां पंहिंजे कुदरत जो पैगाम पंहिंजे कुदरत सां मूसा कलीमुल्लाह जे अमड़ खे ॾिनो। उन जे दिल ते मां अल्लाह पैगाम पहुचायो त फिक्र न कर, निधन की नाही, तुंहिंजो बच्चो निधन को नाहे, मायूस न थी, गमगीन न थी, तू सब्र करे वेह, पंहिंजे रब ते तवक्कल रखी। ॾिस उहो तुंहिंजो रब फिरौन जे महल मूं फेराए वरी तोखे हंज में खीर पीअण लाइ कीअं थो अता करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इन्ना राद्दूहु इलैक व जाइलूहु मिनल मुरसलीन। जेको अल्लाह मूसा कलीमुल्लाह जे अमड़ खे चई सघे थो, हे त हसन हुसैन जी अमड़। सुभान अल्लाह। अजीज़न मगर मुझो बेनियाज रब राज़ खे ज़ाहिर करण थो चाहे। अम्मा जी मुझा दिल बर आका, मुझी बचड़ी अल्लाह जे तरफ खां जिब्राइल पैगाम आंदो आ। कहिड़ो पैगाम आंदो आ? न तोखे निकाह जे ख़ुशीअ में ॾाज में रब दुनिया जूं ख़ुशियूं ॾेई रहियो आ। मुंहिंजा आका थोरो आ, मुंहिंजा आका ॻाल्हा, मुंहिंजा आका थोरो आ। जिब्रील अची वियो, मुंहिंजा महबूब रब तो चवे बचड़ीअ खे राज़ी करण लाइ चओ, दुनिया जे ख़ुशियुनि सां गॾु आख़िरत जूं मिड़ई ख़ुशियूं बि तुंहिंजे हवाले। बचड़ी मुंहिंजे रब तोखे दुनिया जे ख़ुशियुनि सां गॾु आख़िरत जूं ख़ुशियूं बि हवाले कयो। बाबा थोरो आ,
बाबा थोरो ऐ मुसलमान गौर कर जॾहिं टियों दफ़ो जिब्रील आयो अर्ज़ तो करे आका मुझे रब तो फरमाए त पंहिंजे बचड़ीअ खे चओ भला जे हे ॿई ॻाल्हियूं थोरियूं हन पंहिंजे ज़ुबान सां जवाब ॾियो अल्लाहु यअलमु खाइनतल अयुन वमा तुख़फ़ी सुदूर अल्लाह अखिन जी चुरपुर भी जाणदो आ मुझो अल्लाह दिलन जा मख्फी राज भी जाणदो आ जॾहिं राज जाने पियो पुछे छो सुभान अल्लाह जॾहिं राज जाने पियो पुछे छो पियो इन जे लाइ त मुझे मुस्तफा जे गुलामन के खबर पवे त मुझे महबूब जी बचड़ी पंहिंजे आका जे उम्मत सां केतिरो प्यार कंदी आ सुभान अल्लाह ओ बेकदर मुसलमान अम्मा फातिमा ज़हरा जे विलादत के भुलाइण वारा अम्मा फातिमा ज़हरा जे थोरन के भुलाइण वारा जॾहिं जिब्रील अर्ज़ कयो मुझे आका मुर्की चयो बचड़ी हाणे त रब तो फरमाए गुर छा खपई सुभान अल्लाह गौर करे ॿुध त तुंहिंजी मुंहिंजी अम्मा छा घुरियो आहे सुभान अल्लाह चो त हसनैन करीमैन जी अम्मा तुंहिंजी मुंहिंजी अम्मा प्यार में था सॼूं पर मुझे मुस्तफा जे घर वारन के तुझी मुझी अम्मा जो हुक्म मुझे रब्बे जुल जलाल ॾिनो अजीज़ा ने मन अम्मा फातिमा ज़हरा मुझे महबूब जे दरबार में अर्ज कयो मुझा आका अल्लाह जी ज़ात मुझी रज़ा सां ॾियण थो चाहे त पोइ ॿियो कुझु न खपे मुझो रब वाइदो करे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो सिज नेज़े ते हूंदो ज़मीन ट्रामे जी हूंदी हर को तौबह में हूंदो अहिड़ी मुश्किल घड़ी में मुझो अल्लाह ऐलान करे त तो महबूब जे उम्मत ते रब मेहरबानी करे माफ़ करे छॾींदो नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद ऐ मुझा मुसलमान भा पंहिंजे अंदर खां पुछ पंहिंजे अंदर खां पुछ दुनिया जूं खुशियूं आका न खपन मूंखे ॾुख क़बूल हन आख़िरत जूं खुशियूं आका मूंखे कोन खपन मुंहिंजो अञा मूंखे ॾाज वॾो खपे छाजे करे मुंहिंजे अम्मा फातिमा ज़हरा अल्लाह जे दरबार में इहो ॾाज घुरियो हो जो इन करे जो जेॾी महिल बि मुंहिंजी अम्मा अखिड़ियूं खोलींदी हुई मुसल्ले ते मुझे मुस्तफा के रोंदो ॾिसंदी हुई पंहिंजे गुनहगार उम्मत ला दुआऊं घुरंदो ॾिसंदी हुई मुझी अम्मा ॾिसे थी त मुझे आका जो उम्मत सां प्यारा त मुझे अम्मा भी पंहिंजे महबूब जे उम्मत सां प्यार जो इज़हार फरमायो हाणे इहो राज़ कॾहिं खुलियो उन वक्त जिब्रील का शय जन्नत मां वेड़े खणी हुजूर दे हवाले कई मुझे आका पंहिंजी बचड़ीअ खे ॾिनो गिफ्ट जेका थींदी आहे रब जे तरफ़ खां श्योरिटी चो सर्टिफिकेट चो जेको वणे चो जॾहिं अम्मा फातिमा ज़हरा दुनिया छॾे रही दिलबर अली आयो आ सोने अली दे निहारे अम्मा फातिमा ज़हरा छा थी चवे ऐ मुझा घोट अली पहरी वसीयत थी करे त मुझे हसन ऐं हुसैन जी पारत हुजे एक मां इहा ई वसीयत कंदी आहे ॿिए नंबर ते तवील न वञा वक्त महदूद शेर खुदा के फरमाए थी ऐ मुझा सुहिणा घोट जेका मुझे ॾाजे वारी नंढड़ी काठ जी पेतड़ी पई आहे उन पेतड़ीअ खे खोलींदो उन जे फलाणी कुंड में हेतिरी शइ वेड़ी पई आहे उहा शइ मुझे कफन में कपड़े जो टुकड़ो रखी छॾिजो शेर खुदा ने
अरे पूछे तो खबर त सब्बा राज सब्बा लेकिन दुनिया ताईं पहुंचाइणो पैगाम हुयो ओ मुझी सुणी कुंवार यो राज ज़ाहिर न करण जो अज ज़ाहिर करण जो राज छाहे मुझी अम्मा सजी हकीकत बुधाईंदी आ इहा उहा परचड़ी आ जेका मां अल्लाह सां अंगल कयो रब पूरो कयो कयामत जे दिहाड़े खणी बीहंदस मौला मुझे महबूब मुस्तफा जे गुनहगार उम्मत जे ला कयल वायदो पंजो पूरो फरमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ मुसलमान तुझो मुझो वजूद ही कोन हुयो तुझो मुझो वजूद ही कोन हुयो त मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी तो असांजो ज़मानतो पई रब खां वठे ऐं तुझी असांजे बेवफाई जी इंतहा जो इहा खबर ही कान्हे का त मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी दुनिया में आई कदहिं आ दुनिया में पहुती कदहिं आ न महीने जी खबर आ न तारीख जी खबर आ जी त अॼु गौर सां ॿुधी छॾ 20 जमाद सानी अम्मा फातिमत ज़हरा जो जश्न विलादत 20 जमाद सानी जे रात हुजे या ॾींहुं हुजे खुशी करे अम्मा फातिमत ज़हरा खे कुरान करीम जा तोहफा दे अम्मा फातिमत ज़हरा जे नाले सां खुशी कर घर में खुशी वारो माहौल पैदा कर ॾिसण वारो ॾिसी रहियो आ ॿुधण वारो ॿुधी रहियो आ त हा मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे दुआउनि जो क़दर कंदे उन जे बाबा जा ग़ुलाम अॼु बि उन दुआउनि खे यादि करे रहिया चो इंशाअल्लाह ताला कंदासी चो इंशाअल्लाह ताला कंदासी चो त अम्मा फातिमत ज़हरा जो भी अञा हिकिड़ो अर्ज़ कयां अम्मा फातिमत मां सोने सिद्दीक़ अकबर जो ॻाल्हि कंदुसि भले 4:30 थी वञनि 1.5 कलाक ताईं बि तव्हां सां ॿधल हां छो त सुन्नी आहियां अहले सुन्नत जो अक़ीदो आ आले रसूल सां भी प्यार आ असहाबे रसूल सां भी जी मुझा दोस्त छो तो उन जो ही बेड़ो पार आ जंहिंजो आले रसूल सां भी प्यार आ त असहाबे रसूल सां भी प्यार आ अञा हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि अम्मा फातिमत ज़हरा सोहणीअ जी कहिड़ी जॾहिं महशर जो मैदान थींदो अल्लाह अल्लाह महशर जी ॻाल्हि कयां या दुनिया जी ॻाल्हि कयां अम्मा जे पाकीज़गी जी ॻाल्हि तो कयां महशर जी वरी पोइ ॿिए दफ़े ॻाल्हि ॿुधाईंदो मैं जॾहिं इमाम हसन मुज्तबा सुहिणो अम्मा फातिमत ज़हरा जे वजूद मां आयो महीनो कहिड़ो चो रमज़ान जो ॻाल्हायो कहिड़ो महीनो वरी चो तुंहिंजे असांजे घर में भी डिलीवरियूं थींदियूं हन अम्मा फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा सलामुल्लाहि अलैहा जॾहिं इमाम हसन सुणो दुनिया में आयो आ रमज़ान जो महीनो आ अम्मा खे रोज़ो आ ॿी पहिरीं नमाज खां बाद जल्द में इमाम हसन मुज्तबा दुनिया ते आयो आ जॾहिं टे पहिरीं जी नमाज जो टाइम थियो आ हुआ हिकड़ो मुसल्लो हूंदो आ अॼु ॿ मुसल्ला विछाइजी विया पहिरीं जी नमाज़ अदा करण लाइ हिकड़े मुसल्ले ते इमाम हसन सुतो पियो आ त ॿिए मुसल्ले ते अम्मा फातिमा नमाज़ अदा करे रही आ कायनात जी उहा औरत कायनात जी उहा पाकीज़ा अम्मा जंहिं पूरे जिंदगी में सॼो साल नमाज़ूं अदा कयूं यानी कॾहिं भी बहैसियत औरत बहैसियत औरत हिकड़ो वक्त भी नमाज जो अहिड़ो कोन आयो जेको अम्मा जे लाइ पढ़ण मुंहिंजा दोस्त मुनासिब न हुजे उहा पाक दामन अम्मा हुजे भी छो न जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए फातिमा तो बिदअतुम मिन्नी फातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आ जिस्म जो टुकड़ो आ जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा नूरुन अला नूरा त जिस्म जो टुकड़ो भी नूरुन अला नूरा सुभान अल्लाह। ऐ मुसलमान हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती दीन के समझण जी कोशिश कर अल्लाह ताला ओहे सहारा तो असा के अता फरमाया अल्लाह अल्लाह जंहिंजो मिसाल दुनिया में ॾेई नथो सघिजे हाणे हिकिड़ो दफ़ो तूं दिल सां दुरूद पढ़ त मां सुहिणे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो शान बयान
छो त एतिरो खुली न ॻाल्हाईंदो आहे किथे हर मौलवी ईंदो आहे को हिकिड़ो मौज़ू खणंदो आहे पोइ ॿ वकड़ ॾेई पूरो कंदो आहे पर जॾहिं न पंहिंजे ॿाहिरि न यारनि जे प्रोग्राम ते अचिबो आहे त पोइ लेखो कोन कबो सुभान अल्लाह मुझी दिल चवे थी तो सुहणे दिल पर अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मौजू खणा 15-20 मिनट तू दिल सा दुरूद पढ़ त मां शुरू कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पेरी कुरान जूं उहे ब आयतूं ॿुध वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून बिन जवानन जो जिक्र हली रहियो आहे ऐं उहो जेकी सच खणी आयो ऐं उहो जंहिं सच खे सच क़बूल कयो उहो जेको सच खणी आयो ऐं उहो जंहिं सच खे सच क़बूल कयो तस्दीक कई मुझे अल्लाह फरमायो उहे खौफ वारा उहे खौफ वारा लहुम मा यशाऊन जेको चाहींदा कुरान तो चवे जेको उन्हनि जो इरादो हूंदो जेका उन्हनि जी तमन्ना हूंदी जेका उन्हनि जी घुर्ज हूंदी जेका उहो दिल में इरादो कंदा इंद रब्बिहिम उन्हनि जो रब उन्हनि खे अता करे छॾींदो सुणे अबू बकर सिद्दीक सां नाराज पाण खे न कर पंहिंजे दिल में सुणे सैयदना अबू बकर सिद्दीक ला सख्ती पैदा न कर रब तो फरमाए त जेकी उहे चाहींदा रब उन्हनि खे अता कंदो छाजे करे ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन मां अल्लाह ईअं ई बदलो ॾींदो मां अल्लाह ईअं ई बदलो ॾींदो हां हाणे हिकु ॿ ॻाल्हि ॿुधायां या सुणे अबू बकर सिद्दीक जो थोरो तारुफ करायां ॻाल्हायो थकिजी पिया ख़बर अथव त भला अबू बकर सुणे जो नालो अथव अब्दुल्लाह छा नालो आहे अब्दुल्लाह पुट कंहिंजो आहे चो उस्मान जो अब्दुल्लाह बिन ॻाल्हायो उस अब्दुल्लाह बिन नालो आहे वरी चयो मता तव्हां सदाई ॿुधंदो हुजो त सुणो अबू बकर उन जे बाबे जो नालो त अबू कुहाफा सां मशहूर आहे सुणे अलीअ जे बाबे जो नालो छा आहे सुन्नी निंड्र सुन्नी माना निंड्र सुणे शेरे खुदा जे बाबा जो नालो त ॿुधायो मूंखे कोई नथो ॿुधाए छो नथा ॿुधायो सभई चो था अबू तालिब ॿुधो अथव अबू तालिब ऐं मुसलमान अबू तालिब जी माना छा आहे तालिब जो अबू तालिब माना तालिब जो अबे जो नालो अबू तालिब न आहे वो त अबू तालिब जो अबो आहे शेरे खुदा जे बाबे जो नालो इमरान शेरे खुदा जे बाबा जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक जो बाबो अबू कुहाफा जो अबो नालो छा आहे जो नालो उस्मान चो नालो गाला नालो पहरे यार जो नालो अब्दुल्लाह मुढ में आइन बे यार जो नालो उमर मुढ में आइन टे यार जो नालो उस्मान मुढ में आइन चौथे यार जो नालो अली मुढ में चो मुंड में आइन इते बीही करे जेके न माण्हू अल्लाह जे वलियन खे हकीकत खे न समझंदा आहिनि तोखे बुल्ले शाह ॾे थोरो झटको ॾियां बुला छा थो चवे सुभान अल्लाह चेतो आइन ता बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया आइन दा बुरका मीम दी
दी चादर मुख विच घूंघट पाया। अली रजा है नाम हमारा, अली रजा है नाम हमारा, भुल्ला नाम भुलाया। अंत बहर दी खबर न काई, रंगी रंग बनाया। अंत बहर दी कल न काई, रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, मौला आदमी बन आया है। अंत बहर दी कल न काई, रंगी रंग बनाया। सुभान अल्लाह। टाइम कोने न त खोलिया हां, बस हिकड़ो जुमलो चई अॻिते तो हला त अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। अखरन में मुझी न पो, इते जिंदगी खत्म थी वेंदई। कुरान जे आयत जो दलील ॾेई हला। अल्लाह जे ज़ात अब्बे अम्मा के कुरान में रब सॾियो आ। छा चयो? अल्लाह ताला कुरान जे अंदर अब्बे अम्मा के छा सॾियो आ? वरी जो छा सॾियो आ? रब हिकड़ो ॿ टे हन गाला, रब हिकड़ो ॿ टे हन। पहिरीं कुरान ॿुध, मुझे बेनियाज़ रब फरमायो, रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। मुझे बेनियाज़ रब फरमायो, अब्बे अम्मा जेला मां रब खां दुआऊं घुरो। ये दुआऊं घुरो चो त मुझा मौला मुझे अब्बे अम्मा ते ये रहम कर, कमा जहिड़े नमूने सा रब यानी सगीरा, मां नंढड़ो हुयुसि जियां मूं ते रहम करे पालियो। मौला तू भी उन्हनि ते ये रहम फरमा। इते रब मां मुराद परवरदिगार जी ज़ात न बल्कि पालना गे। इन करे आशिकन चयो त अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। हजरत साहब थोड़ो अखड़न मां बाहर निकरी अगते हल तमा अर्ज पे कयो। सैयदना अबू बकर सिद्दीक नालो चाहे जो अब्दुल्लाह, नालो चाहे अब्दुल्लाह। बे यार जो नालो उमर, टे यार जो नालो उस्मान, चौथे यार जो नालो अली। हे यारन जी लिस्ट पई हले, मुझा दोस्त वफादारन जी लिस्ट पई हले। सोने अबू अब्दुल्लाह के अबू बकर छो सॾियो वयो? बस इन हिकड़े जुमले के खोलिया, शायद वक्त पूरो थी वने। उन टाइम ते अरबन में हिकड़ो शख्स होयो जो नालो होयो बकर। छा नालो हो? उन जी हिकड़ी खासियत हुंदी हुई, माण्हू जॾहिं गॾु थींदा हा त चवंदो हो त ही फलाणे नस्ल जो माण्हू आ, हे फलाणे नस्ल जो माण्हू आ, ही फलाणे नस्ल जो माण्हू आ। जीअं अॼुकल्ह तव्हां असां वटि पेरी जेको भलो पेरी हूंदो आ, पेर ॾिसी चवंदो आहे यार ॻाल्हि ॿुध, नालो कोन थो खणा, बाक़ी गुजारत में ॾसे ही जेको पेर आ फलाणे खानदान जो थिए। अदा पेरी दसींदा हन न पेर में। उन टाइम ते अरबन में हिकड़ो शख्स हुयो जंहिंजो नालो हुयो बकर। उन जी शोहरत इन करे हुई जो जेतिरा बि माण्हू ईंदा हुया बगैर तारुफ जे निहारे चवंदो हुयो हिन जो हिन नस्ल सां ताल्लुक आ, हिन जो हिन नस्ल सां ताल्लुक आ। उन महफिल में अजीब इत्तेफाक आ जो अब्दुल्लाह बिन उस्मान भी अची वयो। केर अची वयो? अने अबू बकर कीअं थो थिए ॿुधाई थो। केर अची वयो? अब्दुल्लाह बिन उस्मान अची वयो। महफिल वॾी हुई, उन वक्त में सवारियूं उठन ते माण्हू ईंदा हुया, बाज़ औकात घोड़न ते भी ईंदा हुया। सोने अब्दुल्लाह बिन उस्मान ॾिठो त माण्हू इन माण्हू ॾे मुतवज्जह लॻा पिया हन जेको माण्हुनि जा नस्ल ॿुधाए रहियो आ। सोने अब्दुल्लाह बिन उस्मान सवाल कयो, ओ माण्हुनि जा नस्ल ॿुधाइण वारा, इन जानवरन जे नस्ल जे बारे में भी कुछ ॼाण ॾे। निहारे चवे थो माण्हुनि जा नस्ल त मूंखे अचनि था, पर मूंखे जानवरन जे नस्ल जी ख़बर नथी पवे, कंहिंखे भी ख़बर कान पवंदी छो त जानवर तमामु घणा हन। अब्दुल्लाह बिन उस्मान चयो इए न चओ त कंहिंखे भी ख़बर न पवंदी, मां ॿुधाइण लाइ तैयार आहियां। छा करण ला तैयार हां? मां ॿुधाइण ला तैयार हां। उन बकर नाले अरब शख्स निहारे चयो तूं
बुधाई दे त हिन जानवरन जा नस्ल केड़ा सोने अब्दुल्ला बिन उस्मान चयो तहा वनी कह एड़े दुखे जानवर ते हथ रखी चवे तो हिन जे नस्ल जेला छा थो दसी त सोने अब्दुल्ला बिन उस्मान उन जानवर जो हिकड़ो नस्ल न पर 3-4 पीढ़ियों कढी बुधायूं जेडी मतलब पीढ़ियों कढी बुधायूं त सिंधी में चइबो आ त खोड़ ते नारो लगी वियो बकर तू त बकरा पर है त तुझो भी अबो अबू बकरा सुभान अल्लाह बकर तू त बकर हई चो तो करोगी मानहुन जे नस्लन जी खबर पई पर हिन त कबाड़ करे छड़ियो चइबो न तो त पुत्र बिन मानहुन के मल्ह मारी पर हिन त 10 मुड़सन के मरे त तुझो भी अबो आ उते ऐलान थियो ए बकर तू रुगी बकर हई पर है अबू बकर है तुझो भी अबो साबित थियो जो इंसान जा नस्ल सब को बुधाए पर को जानवरन जा नस्ल बुधाए वो केरा जो अब्दुल्ला बिन उस्मान लक़ब अबू बकर कदे मिलियो जो जदे उन जानवरन जे नस्लन जी हकीकत दुनिया के बुधाई सुभान अल्लाह बियो लक़ब अतीक छा लक़ब चो छा लक़ब टियों लक़ब सिद्दीक अबू बकर त बुधायम चो त अतीक भी बुधाया चो त सिद्दीक भी बुधाया या चो त थुरू अगते हलियो हाजी सुभान अल्लाह अगते हलो हलो अज़ीज़ा ने मन सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मस्तानो एतरो मुझे करीम का सा प्यार करने वारो अज़ीज़ा ने मन जरा गौर कर मां दलील दई पोगते हला जदे विसाले अबू बकर सिद्दीक थियो छा थियो विसाले अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु थियो दलील मजबूत नहीं गालाए तो हला इमाम राजी तफसीर कबीर में लिखियो अशरफ अली थानवी अब मुझा दोस्त अजीज़न हकीकत के लिखियो हकीकत ने गौर कर सैयदना अबू बकर सिद्दीक वसीयत कई कहीं के कई चो सोने अलीउल मुर्तजा के कई गौर समझो के वसीयत कई गाला के वसीयत कई सैयदना अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के कई केड़ी वसीयत कई दिलबर अली मुझे कफन का बाद में मुझे जनाजे का बाद में जदे मुझे जसदे खाकी के तैयार करे बस कयो गुंबज़े खजरा में जदे ते इजाजत मिली वैया अम्मा आयशा सिद्दीका इजाजत दई चली हुई तो मुझे बाबा के रखो मगर तवज्जो कर सैयदना अबू बकर सिद्दीक ने सैयदना अबू बकर सिद्दीक दिल पर अली के चयो ये मुझे हुजूर जे गुंबज़े खजरा जे अंदर मुझी मज़ार के न खोट जो मुझे ला घर न बनाए जो मुखे जिस्म के तैयार करे जनाजो पढ़ी करे तैयार करे मुझे हुजूर जे दरवाजे ते हली रख जो रखी करे पोइ सबई सहाबी गडजी मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़न शुरू कजो सलात पढ़न शुरू कजो जे दरवाजो पाणई खुली वने त अबू बकर के अंदर रखजो जे दरवाजो पाणई न खुले त अबू बकर के भले जन्नतुल बकी में रखी अचजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह के वसीयत कयई सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा के वसीयत मुताबिक इए कयो वयो जिए इए कयो वयो दीवाना मुझे हुजूर ते सलात पढ़न लगा हुजूर नबी करीम अलैहि सलात व सलाम ते दुरूद पढ़न लगा दीवाना दुरूद पढ़ी रहा हन देर कान थी अचानक मुझे हुजूर जे अचानक मुझे हुजूर पंजे गुलाम के कबूल फरमायो दरवाजो खुली वयो मजार पोठा ही वैया सैयदना अबू बकर सिद्दीक मुझे करीम मुस्तफा जे हुक्म सा हुजूर जे भाकुर में आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि इश्क में नमड़ियो ए जुमलो चई छदे तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है
चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। सुने अबू बकर सिद्दीक जो अकीदो आ, मुझो मुस्तफा बुधंदो बिया जवाब दींदो। सुभान अल्लाह। दिल बर सिद्दीक अकबर रदी अल्लाह ताला अन्हु जो अकीदो आ। लेकिन अञा भी अॻिते हला। सैयदना अबू बकर सिद्दीक जॾहिं ग़ार में पहुतो, काथे पहुतो, जॾहिं ग़ार में पहुतो, अबू बकर सिद्दीक बाहर बीही रहियो। मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज करे, आका ये ग़ार में तव्हां न पहिरीं अबू बकर अंदर वींदो। अबू बकर अंदर वयो आ, ग़ार के साफ़ कयो आ। मुंहिंजा दोस्त जिस जेतिरा भी कपड़ा हुया सभिनी जा सोराख़ बंद थो करे, हिकिड़ो सोराख़ बाक़ी बचियो आ, कपड़ो जिस्म ते कोई न बचियो आ। मुझे हुज़ूर खे दावत ॾेई वठी आयो आ। जो आका अंदर आयो आ, मां जरा गौर कर, हुजूर उते ईंदो आ जिते पहिरीं अबू बकर सिद्दीक सफ़ाई करे वींदो आ। सुभान अल्लाह। अहले सुन्नत जो अकीदो आ, जिते सैयदना अबू बकर सिद्दीक प्यार सां सफ़ाई कंदो आ, उते मुंहिंजो मदीने जो मेहरबान मेहमान थींदो आ। सुणे अबू बकर सिद्दीक बाक़ी सोराख़ बंद कया, उन हिकड़े सोराख़ खे बंद छो न कई? छो त इहो ई तराज़ हुयो। सुभान अल्लाह। इहो ई तराज़ हुयो। सैयदना अबू बकर सिद्दीक उन सोराख़ के पैर जे अंगूठे सां बंद कयो आ। हेॾां बि आशिक आ, होॾां बि आशिक वेठो आ, जेको कई सालन खां इंतज़ार में वेठो आ। उहो ॾींहुं थींदो मुंहिंजो मदीने जो घोट ईंदो ऐं मूंखे यार जो दीदार नसीब थींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वो जेको तो नाग ॿुधो आहे, उन नाग जे हक़ीक़त खे कॾहिं कोन ॿुधण जी कोशिश कई थी। असल में हो नाग केर हो? उन नाग जो नालो छा हो? नाग न हो, जिन हुयो। जिन छा केर हुयो? जवाब दे। गाला केर हुयो? कॾहिं खां आयो? हज़रत टाइम थोरो वज़ाहत कयांस। हाँ साईं। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे दौर में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं उन जिन हाम बिन हुलैम, उन जो नालो आहे हाम, उन जो नालो आहे, पी जो नालो हुलैम आहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जॾहिं उन खे दावत ॾिनी आहे, दीन जी दावत ॾिनी, उन जिन चयो ॻाल्हि ॿुध, ऐं अल्लाह जा खलील, मां तुंहिंजी दावत क़बूल करण जे लाइ तयार हाँ, पर हिकड़ी शूअटी तू मुखे दे, हिकड़ी लिखत तू मुखे दे। गुनाहगार ॾाढो आ, पर क़यामत में मुखे छॾाईंदे दोज़ख में वञण कोन ॾींदे, जन्नत में गॾु वठी हलंदे। इब्राहिम खलील सुहिणे निहारे चयो, ॻाल्हि त भली कई थई, पर इहा विज़ारत मां खलील जी नाहे, इहा विज़ारत महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जी आ। यानी शफ़ाअत जो कलम क़यामत जे हाड़े मां इब्राहिम खलीलुल्लाह वट न हुंदो, पर आका महबूब मुहम्मद रसूलुल्लाह वट हुंदो। वो न जिन अर्ज कयो, सोहणा भला जे इहो कलम तो वट न आहे, तोखे ख़बर आहे त कंहिं वट हुंदो? चई हा, आखिरी नबी वट हुंदो, खातमुन नबीयीन वल मुरसलीन वट हुंदो। चई पोइ भला वारो कर मूंखे उन ॾे पहुचाए। चई उन जे अचण में अञा हज़ारे साल देर चाहे चो चाहे हज़ारे साल देर। उन जिन चयो ठीक आ, अल्लाह जा खलील, इसने मुझा दोस्त अजीज सौदो हली रहियो आ, देर त ठीक आ, भला जे क़यामत जो ज़िम्मो न थो खणी सगी त तू बि अल्लाह जो खलील हई, एतिरो त करे सगी थो त अल्लाह खां दुआ घुर, अल्लाह तेसी मूंखे ज़िंदगी ॾे जेसी अखियुनि सां मदीने वारे यार जो दीदार। सुभान अल्लाह। हज़रत इब्राहिम चयो इहो कम करे सघां थो। अल्लाह जे खलील हथड़ा खया, अल्लाह जे ज़ात दुआ क़बूल कया। उन जिन खे हज़रत इब्राहिम चयो तोखे सूरत नाग जी अख्तियार करणी आहे। कंहिं चयो सो खलील चयो काथे वेहां? मके जे फलाणी पहाड़ीअ में वञी वेह, उन ग़ार में वञी वेह, उते वेहण तुंहिंजो कमु आहे। हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं थींदो जो अल्लाह जो महबूब मके खां हिजरत करे निकिरंदो, जॾहिं हिजरत करे निकिरंदो इन ग़ार में ईंदो, उन यार जो दीदार करण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजो बेड़ो पार करण उन महबूब जो कमु आहे। अञा महबूब आयो ई नाहे, जिन ऐं अल्लाह जा नबी मुंहिंजे मुस्तफ़ा जो तॾहिं मीलाद मल्हाए रहिया, तहे ग़रीब ग़ुलाम क़ादिर छो न मल्हाए? सुभान अल्लाह।
ओ नाग जेको हज़ार साल को इंतजार में बैठो हो एडा भी दिल पर अबू बकर सिद्दीक जी जे करे मोट कपड़ा ना है त चाहे अचण मां भी न दींदो मैं ना कयो मां भी न छडींदो मैं इन दिल पर जे दीदार ला एतरा साल बैठो आशिक बस सिटूल क्यों पढ़ा सुभान अल्लाह जॾहिं आशिक आशिक सां पियो विढ़े नाग के चवे तो सुणो अबू सिद्दीक तो खबरदार थी नाग बुद्धि छॾ नाग बुद्धि छॾ पेर न खण बोझ भली छॾ हारे नाग बुद्धि छॾ चओ चओ नाग बुद्धि छॾ पेर न खण बोझ ज़हर भली छॾ हारे ज़हर भली छॾ हारे हारे ज़हर भली छॾ हारे पंहिंजो पुंधल कैर उथारे नाग बुद्धि छॾ नाग बुद्धि छॾ पेर न खण बोझ ज़हर भली छॾ हारे नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे धुरियूं मुड़ियूं यार की नकी धुरियूं थी वयूं न धुरियूं मुड़ियूं यार की नकी बिन्ही पंहिंजी ॻाल्हि हलाई धुरियूं मुड़ियूं यार की नकी बिन्ही पंहिंजी ॻाल्हि हलाई नाग बिकावड़ वारे ज़हर मां ज़रड़ी की न घटाई नाग बिकावड़ वारे ज़हर मां ज़रड़ी की न घटाई इश्क बिना गा नाग बिनागा इश्क बिनागा नाग बिनागो जंग इहा खे रुटारे नाग बुद्धि छॾ नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे ज़हर भली छॾ हारे हारे ज़हर भली छॾ हारे पंहिंजो पुंधल केर उथारे नाग बुद्धि छॾ नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे मोहब्बत वारी मेच वियो मारे सिद्दीक अकबर साईं सुभान अल्लाह मैच हलंदी आहे न अॼुकल्ह त क्रिकेट जी मैच हलंदी आहे करे इश्क जी मैच बि ॾिस सुभान अल्लाह मोहब्बत वारी मैच वियो मारे सिद्दीक अकबर साईं जान बजागी लिप मुबारक पेर उन्हीअ ते लगाई जान बजागी लिप मुबारक पेर उन्हीअ ते लगाई शान बुधी अज जो मुसलमान शान बुधी छो अज जो मुसलमान घूरे घूरे निहारे नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे ज़हर भली छॾ हारे हारे ज़हर भली छॾ हारे पंहिंजो पुंधल केर उथारे नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे सुभान अल्लाह आखिरी मिसरो वक्त उन्हीअ खां बाद अगर जे कंहिंखे नाग लॻींदो हो वक्त उन्हीअ खां बाद अगर जे कंहिंखे नाग लॻींदो हो सिद्दीक अकबर पेरड़ा पंहिंजा धोई तंहिंखे ॾींदो हो सिद्दीक अकबर पेरड़ा पंहिंजा धोई तंहिंखे ॾींदो हो ज़हर ख़त्म थी वेंदो हो ज़हर ख़त्म थी वेंदो हो जॾहिं धोतल पेर पियारे ज़हर ख़त्म थी वेंदो हो जॾहिं धोतल पेर पियारे नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे ज़हर भली छॾ हारे पंहिंजो पुंधल केर उथारे नाग बुद्धि छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तकबीर नारे हैदरी या अली मुश्किल जमात अहले सुन्नत जिंदाबाद मुझा दोस्तों तकरीर पूरी मकसद बाकी मुख्तसर लफ्ज़न में दुनिया के मैसेज मिलियो मदीने वारे मीर जो त मुझे सिद्दीक खे डंगीदा न कजो जुबान सां बिना
हथन सां त नथा पुजी सघूं पर ज़ुबान सां बि न डंगिजो छो अगर मुझे सिद्दीक खे न डंग लगंदो तकलीफ़ ईंदी आहे त तबीयत मुझो महबूब मुस्तफ़ा पाण पुछंदो सुणे सिद्दीक अकबर के अगर तू तकलीफ़ दींदे तो उनजी तबीयत मुझो मुस्तफ़ा पुछंदो उनजो मकाम अञा भी वधंदो खुटंदो कोन अगर मुझे सिद्दीक अकबर सुने के थोड़ो भी किथे जिस्म ते जेकरे कट लगंदो आ तो उनके लुआबे दहन मुझे मुस्तफ़ा जो मिलंदो आ उहो लुआबे दहन जेको खूह में विझजे त खारा खूह मिठा थी वञन खाधे में विझजे त दहन माण्हुनि जो खाधो हज़ारे खाइन आशिकन अहले सुन्नत जो खुसूसन दिल पर दस्तगीर जे आशिकन जो इहो ही त इश्क वारो अकीदो आ त मुस्तफ़ा जो दीवानो अबू बकर सिद्दीक जे पेरड़ा धोई प्यारे त दुनिया जा ज़हर नांगन जा ज़हर रब खत्म करे पर जन के न मुझे मुस्तफ़ा करीम जो लुआब मिले बुधा उन्हनि जो मकाम छा हूंदो सिद्दीक अकबर खे त हिकु दफ़ो रुगी लुआबे दहन मिलियो आ मुझो इमाम हसन ऐं हुसैन ओवा जन के घुटी मुझे मुस्तफ़ा लुआबे दहन जी प्यारी आ दोस्तो अमड़ जे खीर जे जगह ते अगर कह के का ग़िज़ा दिनी वई आ त इमाम हसन ऐं हुसैन के मुझे मदीने जे ताजदार अता फरमाया दिल पर अली